नाज़रीन, चक ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी ऐं अगवा जूं वारदातूं चोट चढ़ियल आहिनि। हथियारबंदनि हथां अगवा थी वियल ॿ नीगर बाज़ियाब न थिया, जंहिं सबबि वारिस सख़्त परेशाननि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। पेश आहे मुजाहिद हकड़ो जी हीअ रिपोर्ट। शिकारपुर ज़िलो वो बदकिस्मत ज़िलो आहे जिथां काफ़ी अरसे खां अमन जा पखी उॾामी विया आहिनि। ॿिनि एहलकारनि जे अगवा खां पोइ चक शहर सां तालुक़ु रखंदड़ मासूम इब्रार सेठार ऐं आरिफ सेठार, जिन जी गुमशुदगी जी ख़बर ॿुधी उन्हनि जे माइटनि मथां क़यामत टुटी पई। ऐं जॾहिं कानून जे रखवालनि जॾहिं इहा ख़बर मुग़वी मासूमनि जे माइटनि खे ॾिनी त तव्हां जा बछड़ा अगवा थी विया आहिनि, त घर मां ख़ुशियूं ईअं हलियूं वयूं जीअं कोई ख़्वाब हुजनि। शिकारपुर ज़िले में आख़िर अमन अमान कॾहिं बहाल थींदो? जंहिं ज़िले में कानून जा रखवाला महफ़ूज़ न आहिनि त उतो जो अवाम कीअं महफ़ूज़ रही सघंदो? रही ॻाल्हि इहा त SSP शिकारपुर कामरान नवाज़ हिकु एहलकार समेत ॿिनि मासूमनि इब्रार सेठार ऐं आरिफ सेठार खे कॾहिं थो बाज़ियाब कराए। रिपोर्ट मुजाहिद हकड़ो, आवाज़ एडिटिंग सैयद सज्जाद शाह।